अस्सलाम वालेकुम नाज़रीन। नौशहरो फ़रोज़ खां मोहम्मद इकबाल राजपर जी ख़बर ॾींदा हलूं। नौशहरो फ़रोज़ में रेवेन्यू खाते ऐं पुलिस जी नाअहली ऐं रिश्वतखोरीअ सबबि ज़मीनी ऐं सगावती तकरारनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो पियो वञे, जंहिं सबबि उन्हनि तकरारनि जी लपेट में इंसानी जानियूं पिणु ज़ाया थियण जो बि रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। रहमतुल्लाह सयाल छा मसलो आहे तव्हां सां? सर मुंहिंजी ज़मीन आहे हिते थारूशाह में पदरीमल मोटमल ॻोठ में हिते करीम बख़्श सयाल आहे। मुंहिंजे ज़मीन ते मुंहिंजे प्लाट ते कब्ज़ो करे वेठो आहे। असां एसएचओ थाणे ते ॿुधायो आहे पर थाणो कुझु कोन थो करे। सरियाम हथियार खणी तव्हां ते माना सरियाम हथियार खणी आहियूं। असांजे जिनी वीडियो बि असां भरी आहे, एसएचओ साहब खे ॾिनी आहे, डीएसपी साहब खे ॾिनी आहे, एसपी साहब खे नौशहरो फ़िरोज़ खे ॾिनी आहे, पर अञा ताईं को बि एक्शन हुन ते नथा खणनि। उनखे गिरफ़्तार करे उनखे छॾे था ॾियनि। पुलिस ताव नथी करे, पुलिस चुप ताव नथी करे, सफ़ा ख़ामोश लॻी पई आहे। असांजी अपील आहे त असांजी इंसाफ़ कयो, असांजी मदद करियो। ही वीडियो क्लिप थारूशाह थाणे जी हद ॻोठ फज़ल मोहम्मद मोटमल सियाल जी आहे, जिते ज़मीन ते कब्ज़े जे मसइले ते ही करीम बख़्श सियाल नाले हमरा हथियार जी सरेआम नुमाइश करे रहियो आहे, जंहिंखे कानून जो को बि डपु न आहे, जेको ॻोठाणे नेमतुल्लाह सियाल खे धमकाए रहियो आहे। ॻोठाणे हिन हथियार बंद करीम बख़्श सियाल पुलिस इंतज़ामिया अॻियां दाहिण खां पोइ प्रेस क्लब अॻियां एहतजाज बि कयो आहे त ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ करीम बख़्श सियाल थारूशाह थाणे ते दाहिण बावजूद बि को क़दम नाहे खयो वियो, जंहिं करे खेसि ऐं संदसि फैमिली खे जान जो ख़तरो आहे। उन वरी बि पुलिस इंतज़ामिया जे आला अमलदारनि जो ध्यानु छिकराइण लाइ ऐं तहफ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे।